अस्सलाम वालेकुम। अॼु असां ही पत्थर पेंट कंदासीं। ही मां ऑलरेडी पेंट करे चुकी आहियां। तव्हां ॾिसो कीअं पिया लॻनि। ही आम हिकिड़ा पत्थर आहिनि ऐं पहिरियों मां हिननि खे वाइट सॼे खे कोट करे वई आहियां। उन खां पोइ ही रेड छत वारो पार्ट मूं हिननि जो पेंट कयो आहे ऐं पोइ हीअ डिटेल छत ते ॾिनी आहे ऐं ही हेठां ग्रीनरी गुल दरियूं दरवाज़ा सभु पोइ हिन जा ठाहिया आहिनि। हिकिड़ा ॾाढा प्यारा डेकोरेशन पीसिस आहिनि ऐं अहिड़ा कम कंदे दिल खुश थिए थी। आज हम ये बना रहे हैं, ये पत्थर हैं जो मैंने पेंट किए एक हाउस की शक्ल में। ठीक है, पहले तो वाइट पूरे पे पेंट कर लें, फिर इसकी छत का रेड पेंट कर लें, फिर उसमें हम ये डिटेल डालेंगे। छत पे जो लाइनें हैं, दरवाजे, खिड़कियाँ, ये फूल, ग्रीनरी। ठीक है, तो ये दो तो मैंने कंप्लीट किए हैं, एक को मैंने अधूरा छोड़ दिया है। इसकी मैंने जो है बेस भी पेंट की है, छत का भी रेड पेंट कर लिया, ग्रीन ये घास भी बना ली और दरवाजे खिड़कियाँ भी बना ली, लेकिन इस पर डिटेल मैंने नहीं दी क्योंकि वो मैं आपके सामने देना चाह रही हूँ। छो त असां जॾहिं ही सॼो कमु साम्हूं वेही कंदासीं त पोइ उन में इलाही टाइम लॻंदो, छो त ही सुकण में थोरो वक़्तु वठंदो आहे, इन जे करे। अच्छा, पेंट जेके आहिनि ही मूं वटि एक्रेलिक कलर्स आहिनि, एक्रेलिक पेंट्स आहिनि ऐं हाणे ही असांजी डिटेल त हिन ते जेका रहियल आहे उहा असां कंप्लीट कंदासीं। सभिनी खां पहिरियों मां खणां थी ब्लैक कलर जो पेंट, जंहिंसां असां हिन जी छित ऐं हिननि दरियुनि जी आउटलाइन ऐं दरवाज़े जी आउटलाइन ठाहींदासीं। मूंखे जॾहिं घणो पेंट कढणो हूंदो आहे त मां मूं वटि कलर मिक्स करण जूं प्यालियूं आहिनि, मां हिननि में कढंदी आहियां। ठीकु आहे, पर हींअर मूंखे हिन में घणो पेंट नथो खपे, इन लाइ मां डायरेक्ट ट्यूब मां यूज़ कंदमि। ही डिफरेंट साइज़िस जा ब्रश आहिनि जेके असांखे ज़रूरत जे हिसाब सां खपंदा ऐं उनखां अलावा पाणी, हिकिड़े थां में ब्रश धोइण लाइ ऐं हिकिड़ो रफ कपिड़ो जंहिंसां असां बार बार पंहिंजो ब्रश साफ़ु कंदासीं। सो हिन ब्लैक पेंट सां मां स्टार्ट कयां थी ऐं सभिनी खां सन्हड़ो जेको ब्रश आहे मूं वटि, उन सां सबसे जो बारीक ब्रश है मेरे पास, उस पर मैंने उसके ज़्यादातर मैंने जो तार हैं वो काट लिए हैं, थोड़े से मैंने छोड़ दिए हैं सिर्फ, ताकि ये बहुत ज़्यादा बारीक और पतला रहे। ये थोड़ा सा सब्र से करने वाला काम है, जल्दी में ये बिल्कुल भी नहीं होगा, छो त तकड़ कंदव त ही रफ़ ऐं बेकार ठहंदो। सुकून सां कमु कंदव त ही तव्हांजो ॾाढो सुठी फिनिशिंग सां ठहंदो। ठीकु आहे, सो ही आस्ते आस्ते कंप्लीट थींदो वेंदो ऐं अगरि कॾहिं तव्हांखे लॻे त पेंट ॾाढो ड्राई आहे त तव्हां हुन में थोरो हल्को जेको आहे पाणी बि मिलाए सघो था। ऐं पाणी मिलाइण जे लाइ बिल्कुलु हिकिड़ो ड्रॉप पाणी जो, ईअं न इलाही सारो अगरि नरम थी वियो त ही पेंट पोइ वही वेंदो आहे, टिकंदो नाहे। ऐं घणो पाणी हूंदो आहे हिन में त पोइ जल्दी सां सुकंदो बि न आहे, हिन में ॾाढी देरि लॻंदी आहे ड्राई थियण में। अच्छा, मां ही फ्री हैंड हिन ते लाइनूं कढां पई, थोरियूं घटि वधि बि थियनि थियूं त ख़ैरु आहे, पर जेकॾहिं तव्हां न करे सघो त तव्हां हिन खे लाइनुनि खे पहिरियों ड्रॉ करे वञो पेंसिल सां या पेन सां, पहिरियों हिन ते तव्हां छापे वञो, उन खां पोइ तव्हां हिन खे कंप्लीट कयो। ॾिसो ही लाइनूं हिन ते लॻी वियूं आहिनि। हाणे असां हिन खे सिरनि जो इफेक्ट ॾींदासीं, ईंटें, ब्रिक्स, जैसे छत पे लगे कि ये ईंटें लगी हुई हैं। ठीकु आहे, मूंखे उमेदु आहे ही तव्हांखे सम्झ में ईंदो हूंदो ऐं पंहिंजे ॿारनि सां मिली करे बि इहो कमु तव्हां करे सघो था। उन्हनि जी बि हौसला अफ़ज़ाई कयो त घणो वक़्तु पंहिंजो वीडियोस ॾिसण में ऐं फ़ोन यूज़ करण में, हिकु हंधि वेहण में गुज़ारण, उन खां बहितर आहे त हू कुझु न कुझु क्रिएटिव कमु करे वठनि। उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कयो। ॾिसो ही छत मूं कंप्लीट करे वरिती आहे, ही लॻे थो सिरूं लॻल आहिनि मथे। हाणे मां ठाहींदमि हिन जे दरियुनि ऐं दरवाज़नि जी आउटलाइन। ठीकु आहे, थोड़ी प्रैक्टिस जी ज़रूरत आहे, ज़ाहिर आहे त हिकदमि तव्हां खणंदव ऐं तव्हां खां एॾो सुठो ठही वेंदो
उहो मुमकिन न आहे, मूंखां थोरो घणो घटि वधि थी थो वञे, छो त हींअर मां जल्दी में पई ठाहियां न, ऐं जॾहिं मां पंहिंजे मुंहुं कमु कंदी आहियां पोइ मां इलाही टाइम लॻाईंदी आहियां, उहो उन में वधीक बहितर ठहंदो आहे। पर हिते इहो ख़्यालु त वीडियो घणी डिघी न थी वञे, इन लाइ मां थोरो तकड़ पई कयां। तकड़ जो कमु ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कुझु परफेक्ट न थींदो आहे। अच्छा, हीअ मूं दरियुनि जी आउटलाइन कई आहे। हाणे हुननि जे मथां मां हीउ हिकिड़ो क्रॉस पई हणां, जीअं लॻे त हीउ फ्रेम ठहियलु आहे। ठीकु आहे, हीउ ब्लैक कलर जो क्रॉस दरियुनि जो फ्रेम ठही वियो। हाणे मां हिन जे दरवाज़े जी आउटलाइन ठाहियां थी। ट्यूब खे थोरो दॿायूं था, छो त पेंट बिल्कुलु ई अंदरि हलियो वियो आहे। हीउ दरवाज़ो बि पेंट थी वियो। ऐं हीअ हेठां ॾिसो था, हीअ ब्रश सां मूं हिकिड़ा मिक्स ग्रीन शेड में स्ट्रोक्स हया आहिनि, त जीअं लॻे त हीअ गांह आहे या हेठां ग्रीनरी जो इफेक्ट ॾियण जे लाइ। हाणे असां हिननि में ॾिसो, जीअं मूं गुल हया आहिनि, येलो ऑरेंज ब्लू गुल लॻियल आहिनि, त हिन में बि मां अहिड़ा गुल ठाहींदमि। सो इहो साॻियो ब्रश मूंखे खपंदो, त इनखे असां पहिरियों साफ़ु कयूं था ब्रश खे, त जीअं ॿिए कलर में हिन जो शेड न अचे। हीअ पेंट असां बंदि था कयूं। हाणे मां हिन में जेके गुल ॾींदसि उहे, हीअ आहे मूं वटि ऑरेंज, हीअ येलो ऐं हीअ ब्लू कलर। ठीकु आहे, सभिनी खां पहिरियों येलो जा असां ॾियूं था। उन में भी थोड़ो पेंट खपे, इन लाइ डायरेक्ट मैं ट्यूब में यूज़ थी किया। ठीक है, क्योंकि हमें थोड़ा सा पेंट चाहिए, अगर हम प्लेट में निकाल लेंगे तो बाद में वो ज़ाया हो जाएगा। इनके कुछ भी ना है करना, सिर्फ ही है। ये देखिए, ठीक है, 2-3 एक तरफ, 2-3 दूसरी तरफ, ॿ-टे गुल हिकिड़े पासे। ये सिर्फ इं हिकिड़ा स्पॉट्स ठाहिणा आहिनि जीअं लॻे त हिते गुल आहिनि। ठीकु आहे, हीउ ॾिसो येलो वारो मूं कंप्लीट कयो आहे। हाणे असां हिनखे बंदि था कयूं। ब्रश धोईंदमि, साफ़ कंदमि ऐं हाणे ऑरेंज पेंट बिल्कुलु हल्को। हीउ ॾिसो, ऐं ख़्याल सां हीउ आलो आहे त हीउ हथ किथे बि ग़लति जाइ ते लॻी वियो त सॼो ख़राबु थी वेंदो। वरी असां 2-3 जाइनि ते ही ऑरेंज जा स्पॉट्स हणंदासीं। हीउ ॾिसो, हीउ ऑरेंज असां हणी छॾियोसीं, हिकिड़ो ॿियो था हणूं। ठीकु आहे, हीउ ऑरेंज भी थी वियो। हाणे असां हिनखे बंदि कंदासीं ऐं वरी हणंदासीं ब्लू। हर पेंट यूज़ करण खां पोइ ब्रश खे पानी में धो ऐं पोइ कपिड़े सां साफ़ कयो, त ईअं न त तव्हांजो उहो रंग जेको आहे ॿिए कलर में मिली वेंदो, जेको तव्हां नओं पेंट खणंदव उन में मिक्स थी वेंदो। हीउ ॾिसो, हाणे हिन में कुझु जाइनि ते ब्लू फिल कंदासीं। कोई इन जी जाइ फिक्स ना है, जिते भी स्पेस ॾिसो थोड़ी ख़ाली, उते तव्हां 1-2 ईअं डॉट्स ठाहे छॾियो, त ईअं लॻे थो त हीअ मल्टी कलर जा गुल आहिनि जेके हिन सावक में नज़र पिया अचनि। हीउ ॾिसो, हीउ कंप्लीट थी विया मुंहिंजे तरफ़ां। तव्हांखे नज़र ईंदो हूंदो येलो ऑरेंज ऐं ब्लू जा डॉट्स हणी इन्हनि खे गुलनि जो हिकिड़ो लुक ॾिनो आहे। सो ॿुधाइजो त कीअं लॻो तव्हांखे। मूंखे उमेद आहे तव्हांखे ज़रूरु वणियो हूंदो। अगरि तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कयो, शेयर कयो ऐं कुझु पुछिणो आहे त कमेंट कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं मां मुस्तक़बिल में वरी कुझु सेखारणु चाहियां त तव्हां आसानी सां उहो ॾिसी सघो। सो ही मुंहिंजा 3 घर कंप्लीट आहिनि। हिननि खे मां डेकोरेट कंदमि, इनको मैं डेकोरेट करूँगी, कहाँ करूँगी वो मैं आपको बाद में बताऊँगी। जब ये कहीं मैं डेकोरेट करने लगूँगी तो लाजमी मैं वो वीडियो भी बनाऊँगी, तो आप लोग देख सकेंगे कि इनका मैंने फाइनली क्या किया है।
तो वीडियो मेरा लाइक करें, शेयर करें, मेरा चैनल सब्सक्राइब करें, ठीकु आहे। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ऐं वरी मुस्तक़बिल में कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं सुठे आर्ट सां असां वरी मिलंदासीं। तेसिताईं मोकिलायूं नथा, गॾु आहियूं। अल्लाह हाफ़िज़।